रानीपुर रिपोर्टर मदद अली सोलंकी सीनियर साफ़ी शुमाइला मंगी असद वसाण जुनैद मामून नजीब जोणो जा जाइज़ मसला हल न थिया। हाणे ॻाल्हियूं न कंदासीं। चोरी थियल मोबाइल फ़ोनूं ऐं मोटरसाइकिलूं बाज़ियाब कराए साफ़िन खे ॾिनियूं वञनि। न त आचर जे ॾींहुं 29 सेप्टेम्बर सुबुह जो 11:30 वॻे ते तारीख़ी एहतजाज कियो वेंदो। सदर सैयद ज़फ़्फ़ार शाह शुमाइला मंगी असद वसाण रिपोर्ट मूजिब कुछ महीना सिटी प्रेस क्लब जे सीनियर नायब सदर शुमाइला मंगी जी कुछ नामज़द जवाबदार घर घिरी 6 मोबाइल फ़ोन्स कैश रक़म चोरी करे फ़रार थी विया हुआ। जॾहिं त जवाबदार मथां FIR भी दाख़िल थियल आहे। 2 ॼणा मफ़रूर आहिनि। जॾहिं त असद वसाण जी मोटरसाइकिल चोरी थियल आहे। जुनैद मामून जी बैटरी ऐं UPS छत भञी खणी विया। अहिड़ी सूरत हाल खे ॾिसंदे पुलिस जी अदम दिलचस्पी बाद सदर सिटी प्रेस क्लब रानीपुर सैयद ज़फ़्फ़ार हुसैन शाह अहम इजलास घुरायो, जंहिंमें कलमकार समाज सुधारकनि शिरकत कई। बाहिमी सलाह मुशावरत बाद ईंदड़ आचर जे ॾींहुं रानीपुर पुलिस ख़िलाफ़ 29 सेप्टेम्बर सुबुह 11:30 बजा थाणे अॻियां एहतजाज करण जो ऐलान कयो वियो आहे। सदर सैयद ज़फ़्फ़ार शाह, फ़कीर मोहम्मद अब्बासी, असद वसाण, मक़सूद अहमद, नजीब जोणो, परवेज़ ब्रोही, जुनैद मेमण, माहीवाल, शुमाइला मंगी चयो त पुलिस सां हर मुमकिन ताउन कयो मौक़ो ॾिनो, पर साल खां मथे वक़्तु गुज़री वियो, पुलिस को बि ॿूटो न ॿारियो। रानीपुर में शहरी वापारियुनि समाज सुधारकनि सां गॾु शहरी लुटिजी रहिया आहिनि। सिटी प्रेस क्लब रानीपुर जे कलमकारनि जो कसूर सिर्फ़ु उहो आहे त सच लिखनि था, मंशा समाजी बुराइनि ॾोहारियुनि इश्तिहारनि खे वाखो कनि था।